अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे भली कार चऊं था। पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं उन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त 18 अगस्त ते PTI जी जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उनखे 3 साल मुकमल थी रहिया आहिनि ऐं इहे जेके 3 साल उन्हनि जे लाइ कीअं गुज़रिया, उन हवाले सां उन्हनि जी कारकर्दगी छा रही, PTI जी हुकूमत उन हवाले सां त कुझु बि ॿुधाइण जे लाइ तयारु नाहे। पर हू सिंध खे फ़तह करण जे तयारियुनि में आहे ऐं उन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं असांखे नज़र आयो त वज़ीर आज़म जी सदारत हेठि हिकु आला सतही इजलास पियो थियो, जंहिंमें PTI जा जेके अॻवान आहिनि उन्हनि ऐं GDA जे अॻवाननि शिरकत कई आहे ऐं हिन वक़्त ताईं जेके ख़बरूं मुख़्तलिफ़ साम्हूं आयूं आहिनि उन इजलास जे हवाले सां उन जा जेके नुक़्ता आहिनि उहे मां सां शेयर कंदा हलूं। उन्हनि में ॼाणायो वियो आहे त सिंध जे आवाम खे असीं रिलीफ फ़राहम कंदासीं, उन लाइ क़दम खयां पिया वञनि। लैंड माफ़िया ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ु वफ़ाक़ी इदारनि जे थ्रू जेका आहे उहा कार्रवाई थींदी ऐं गॾोगॾु पीपल्स पार्टी जा जेके मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि खे PTI में शामिलु कयो वेंदो, पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾिनो वेंदो ऐं गॾोगॾु वज़ीर आज़म जे हवाले सां जेको बयानु शाया थियो आहे उनमें वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे त सिंध जे माण्हुनि खे हाणे वधीक अरसे ताईं असां धाड़ेलनि जे रहम करम ते नथा छॾे सघूं। सो उहे धाड़ेल कहिड़ा आहिनि, कंहिंखे उहे धाड़ेल पिया सम्झनि ऐं चवनि, उन ते असीं पंहिंजे अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु असां इहो बि ज़रूरु सुवाल उथारींदासीं त इहे जेके 3 साल रहिया आहिनि उन दौरान जेका PTI जी हुकूमत आहे उहा छा डिलीवर करे सघी, छा उन्हनि माण्हुनि खे रोज़गारु ॾिनो, छा उन्हनि महांगाई जो ख़ात्मो आंदो, छा जेका परॾेही पॉलिसी आहे उहा बहितर थी, इंटरनेशनल लेवल ते मुल्क जो मक़ाम बहितर थियो, परॾेही कर्ज़नि खां असांजी जान आज़ी थी, छा असां हासिलु करे सघियासीं, उहो सभु अवां ई ॿुधाए सघो था त असां छा हासिलु करे चुका आहियूं। ऐं पीपल्स पार्टी जा अॻवान जेके आहिनि उहे इल्ज़ाम तराशी हुजे, प्रेस कॉन्फ्रेंसूं हुजनि, TV टॉक शोज़ हुजनि, मुख़ालिफ़ जेके आहिनि उन्हनि जूं गिरफ़्तारियूं हुजनि, उन्हनि खां सवाइ कुझु कंदे जेकॾहिं नज़र आया हुजनि त उहो बि ज़रूरु ॿुधायो वञे। सो हीअ जेका समूरी सूरत हाल आहे, जेको रवैयो आहे त वफ़ाक़ जे इदारनि जे थ्रू सिंध में कार्रवाई पहिरियां बि थींदी रही आहे, हाणे बि जंहिंजो इशारो ॾिनो पियो वञे त उन सां थींदो छा, उन्हनि इदारनि जे हवाले सां सूबे जे माण्हुनि जे दिलनि में छा नफ़रतूं न पैदा थींदियूं ऐं वफ़ाक़ ऐं सूबनि विच में इख़्तिलाफ़ पैदा न थींदा, उन ते पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं गॾोगॾु इहो जेको ख़्वाबु आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो, उहो केतिरो साभियां माणींदो त उहो सिंध खे फ़तह कंदा, उन ते बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं कुझु धुरियुनि जो इहो बि चवणु आहे त इमरान ख़ान खे मुक़्तदर जेके हल्का आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहो चयो वियो आहे त वक़्त खां अॻु जेके आहिनि उहा चूंड कराइनि, उन्हनि जे सिलसिले में ई समूरा इजलास वग़ैरह थियनि पिया। सो सिंध खे फ़तह करण जो जेको इहो उन्हनि जो पुराणो ख़्वाबु आहे, हिकु भेरो ॿीहर उहो राग आलापियो पियो वञे, उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान आहिनि ऐं सेनेटर शशि पलीजो साहिबा, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। तमामु घणी महिरबानी यदि अवां टाइम ॾिनो। कीअं पिया ॾिसो त हीअ जेके बार बार बयान अचनि था सिंध खे फ़तह करण जे हवाले सां, हू सिंध खे सम्झनि छा था अव्हां जे ख़्याल में, ऐं इहो जेको उन्हनि जो ख़्वाबु आहे डिघे अरसे खां अहिड़े क़िस्म जो इज़हार कंदा रहनि था। वज़ीर आज़म जी सदारत हेठि गुज़िरियल ॾींहुं इजलास बि थियो जंहिंमें GDA ऐं PTI जे अॻवाननि शिरकत कई। अव्हां इन इजलास खे कीअं पिया ॾिसो? महिरबानी अदा नसीर। आउं सम्झां थी त PTI जो फोकस कॾहिं सिंध रही कोन्हे, सिंध जा माण्हू त रहिया ई कोन्हनि, बाक़ी रिसोर्सिस जे हवाले सां मदनियात, सिंध जा माल खज़ाना ॿेट हुजनि, उन हवाले सां जेको आहे उन्हनि जी नज़र रही आहे। अॻे MQM जी सोच अहिड़ी हुई ऐं अञा बि आहे उन्हनि जी, पर हाणे PTI बि उन सां भांगे भाईवार थींदे नज़र अचे थी। ऐं सिंध जे हवाले सां सिंध का कानूनी कोन्हे, न को सिंध को फ़तह कयल इलाइक़ो आहे, सिंध पाकिस्तान जो अहम सूबो आहे, पाकिस्तान जो फाइंडर सूबो आहे। पर ॻाल्हि इहा आहे जो पॉलिटिकल स्पेस हर कंहिंजो हक़ु आहे जेको बि आइन में यकीन करे थो। असीं के फ्रस्ट्रेशन जा मारियल माण्हू या पार्टी कोन आहियूं, न को इनसिक्योर आहियूं जो असीं ॿिए कंहिंजे ख़ौफ़ खां सम्झी त असांजो स्पेस वञे पियो। जेको माण्हू कॉन्फिडेंस हूंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे त जेको आहे असांजी रिथ केतिरी आहे, असांजो टैलेंट केतिरो आहे, असांजी रूट में केतिरी आहे जान। तंहिं करे हुननि जो राइट आहे, उहो जेकॾहिं सम्झनि था त सिंध जे हवाले सां का शइ करे सघनि था। पर असीं जेका हक़ीक़त इहा आहे त न को अॻु में हू करे सघिया हुआ, न को 30 सालनि में हुननि खे मौक़ो मिलियो त हुननि जो फोकस कराची, पर कराची में बि जेको आहे को कंस्ट्रक्टिव या प्रोडक्टिव किस्म जी का एक्टिविटी या प्रोजेक्ट या फंडिंग या माण्हू गॾु खणी हलण वारी ॻाल्हि, इहा त शहर ताईं बि कोन करे सघिया। रूरल सिंध खे त हुननि सफ़ा ॿुड़ी ॾेई छॾी ऐं रुॻो ॿुड़ी कोन ॾिनी, नज़रअंदाज़ बि कोन कयो, पर पाणी बंदि, बिजली बंदि, गैस बंदि, जेकी शयूं सिंध जी पंहिंजी पैदावार आहिनि 70% 60% गैस जी ॻाल्हि कयूं, पाण गैस जी ॻाल्हि कयूं त उन में बि तव्हां ॾिसो त लोड शेडिंग जो वधीक बार सिंध ते। ऐं पोर्ट सिंध में यानी ॻाल्हि पाकिस्तान जा ई पोर्ट खनि गॾियल सिंध जा, पर उन में बि सिंधी माण्हुनि जो केतिरो आहे कंट्रीब्यूशन, उहो बि तव्हां ॾिसो त PTI जी गवर्नमेंट में उहो ई
असांजी स्टेट एमसीएम वारी पॉलिसी हलाई वई ऐं माण्हू सभु उहे रखा पिया वञनि ऐं एमसीएम जे हवाले सां जेके शयूं बजाए एमसीएम जो अखि ॾेखारी हिननि जा ख़ुदि गवर्नर जेके करे सिंध अलॻि करण जी ॻाल्हि पोइ वरी बयानबाज़ी करे वापसि यूटर्न वठनि पर बहरहाल हे माण्हू सिंध सां सचा हुजनि हा या आहिनि त उहे सरज़मीन ते ॾिसणु अचे न उहा शइ उहा पोल सेल में असांखे वॾो फ़र्क़ु नज़र अचे थो पीटीआई जी पार्टी ऐं सही। अच्छा हाणे बि इहे ॻाल्हियूं थियूं थियनि त असां सिंध जे माण्हुनि खे रिलीफ ॾींदासीं। वज़ीर आज़म जे हवाले सां बयानु शाया थियो आहे, यकीनन अव्हांजी नज़र मां गुज़रियो हूंदो त सिंध खे हाणे वधीक अरसो धाड़ेलनि जे रहम करम ते नथा छॾे सघूं त इन मां असीं छा सम्झूं त हीअ कंहिंखे पिया धाड़ेल करार ॾियनि? हा इहो जुमाना में आहे इहो फवाद चौधरी ऐं पंहिंजो जेके रिपीट कंदा रहिया आहिनि ऐं ॿिया जेके सिंध में अपोजिशन जा अॻुवान आहिनि पीटीआई जा एमसीएम त हुई अहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदी रही आहे पर हाणे ॻाल्हि इहा आहे जो जेकॾहिं हुन वक़्तु लॉ एनफोर्समेंट एजेंसी खे टाइम सां ख़तमु करण जी ॻाल्हि आहे त उहा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे हर कंहिंजे रूल्स मूजिबि जेको आहे हर इदारो पंहिंजो कमु करे थो ऐं अञा बि इंप्लीमेंट जी जाइ घरनि खे सिविलियन इदारा हुजनि या पंहिंजा ॿिया प्रोजेक्ट हुजे या ॿिया या एफआईए जे हवाले सां उहे तक़सीम चवंदा आहियूं त बाबा सभु इदारा पंहिंजे क्राइम खे ख़तमु करण लाइ एक्टिव थियनि पीपल्स पार्टी जी सोच आई आहे त इंसाफ़ मिले माण्हू खे अमन हुजे पर ॻाल्हि इहा आहे कि ॻाल्हि जो मक़सदु जेकॾहिं इहो आहे त सिंध में वाइड सूबो आहे जिते पीटीआई जी हुकूमत न आहे पीपल्स पार्टी जी आहे इन करे सिंध खे को विक्टिमाइज़ करिणो आहे गुस्सा लॻाइणो आहे मासी माण्हू जे पाणी बंदि करणु आहे ऐं ॿी धाड़ेल वारो लफ़्ज़ बि इलाही अजीब ग़रीब सिंधी शइ लॻे थो त पोइ इहा मशकूक ॻाल्हि लॻे थी हिननि खे सिंध खे जेको आहे पंहिंजो करिणो आहे सिंध जे मिज़ाज खे सम्झणो पवंदो सिंध जे पाणी जो हिसो ॾियणो पवंदो सिंध जे जेके सिंध जे लाॻापियल इदारा आहिनि जेके भई आइन मूजिबि एतिरा थी वियो ॿिया थियल आहे त उहे अखि ॾेखारण जे बदिरां सिंध खे पंहिंजो हिसो ॾींदा ऐं जेको आहे सिंध जी महरूमूं आहिनि सिंध जा जेके बि आइनी हक़ आहिनि समाजी हक़ आहिनि ऐं असांजे जेके पॉलिटिकल स्पेस आहे उनजो ख़्यालु करिणो पवंदो पाकिस्तान पूरे में स्कीम में सिंध खे पंहिंजो हिसो ॾियणो पवंदो सिंध जे माण्हुनि खे जेके नेशनल आइन पंहिंजा इदारा ऐं मुख़्तलिफ़ अथॉरिटीज़ ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट इन में कोटा जो बि हिसो कोटा ॾियनि हिन खे उन खां वधीक करे सिंध खे जेको आहे करिणो पवंदो हुन में सिंध जी नुमाइंदगी जेका आहे ओघरा खां वठी इस्लामिक कमीशन खां वठी वापदा कई कोन्हे ऐं फ़ैसिला साज़ी में सिंध जो जेको आहे हिन में वॾा वाइदा कया हुआ पंहिंजे जॾहिं अपोजिशन ॾियो आहे असां सां गॾिजी त असीं सिंध जे माण्हुनि खे जेको आहे इंडिजिनस माण्हू जेको सिंध जो आहे ऐं उन्हनि जी जेका राय आहे सिंध जे अंदरि या सिंध खां ॿाहिरि सिंध जो मक़सदु सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट न आहे इहो पाण ई तव्हां सम्झो सिंध जो मक़सदु सिंध जो आवाम बि आहे बल्कि पहिरीं आवाम आहे जेके जेकॾहिं रद्द थिया हुन में सिंध जे आवाम जी वॾी गोड़ हुन जी ॻाल्हि रही आहे या उन मज़ामत किताब जेका सिंध जे ख़िलाफ़ पॉलिसीज़ आहिनि सिंध जे माण्हू खे स्पेस ॾियण जी ॻाल्हि कॾहिं सिंध गवर्नमेंट सां पॉलिटिकल वे में जेकॾहिं हिननि जो को घेरो आहे त उहो आइन जे मूजिबि जेको आहे उहो शयूं ठीकु थी सघंदी सिंध जे माण्हू जो मिज़ाज दिलि सम्झंदा कोन पॉलिटिकल दिलि ई न हूंदी हुनजे रिज़ॉल्व लाइ हुनजे सदभाव लाइ उहे ॻाल्हियूं वॾियूं हूंदियूं उहे 4-5 माण्हू अरबाब साहिब जहिड़ा ऐं ॿिया जेके न हाणे नाला आऊं खणणु पसंदि नथी कयां उन्हनि जे दौरे हुकूमत में कहिड़ियूं खीर जूं नदियूं वही हुयूं पर हाणे ईअं आहे जो हिननि खे आइन मूजिबि जेको ॿियो खणी ठहियो वधीक जेका असांजो सची ॻाल्हि आहे हिसो या असांजो हक़ु थिए थो असीं न सिर्फ़ु पाकिस्तान जा ख़रीदड़ सूबा रहिया आहियूं असीं इंडिजिनस माण्हू जेके ख़ासि करे आहियूं असीं सम्झूं था त असीं जेके आहियूं असीं उन वक़्तु में हुआसीं जॾहिं पाकिस्तान बि न हो हुकुमरान थी बि रहिया आहियूं उनजे बावजूदि असांजी ट्रीटमेंट असांखे 3 दर्जे जी शहरी वारी कई थी वञे ऐं त उहा शइ जेका आहे उहा पीटीआई खे रियलाइज़ करिणो पवंदो जेका सिंध जे माण्हू जी सेल्फ स्टीम खां वठी कॉन्स्टिट्यूशनल राइट्स ताईं उन्हनि सभिनी शयुनि खे जेका आहे उहो असांखे बराबरी सरासरी जी बुनियाद ते माण्हू भाईवार सिंध जे माण्हू खे जेके खणण वारी दिलि आहे त पोइ सिंध में उहो नारो खणी निकिरनि था सिंध लाइ कुझु करे सघूं था बाक़ी त इहे खोखली ॻाल्हियूं आहिनि इहे पंहिंजी कंदा ऐं पोइ हमेशह जेको फेल्यूर ईंदो आहे हिननि खे ऐं हीअ जेका हिकिड़ी रवश आहे त वफ़ाक़ जा जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उन्हनि जे थ्रू असां सिंध में कार्रवाई कंदासीं लैंड माफ़िया जे ख़िलाफ़ु बक़ौल उन्हनि जे ते धाड़ेल आहिनि
उन्हनि जे ख़िलाफ़। त इहा रवश जेका आहे सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में जेका आहे केतिरी नुक़सानकार थींदी, या जो वफ़ाक़ी इदारनि जे लाइ सूबे जे माण्हुनि जे दिलनि में छा नफ़रत नथी थिए, छा सूबे जा इदारा न आहिनि जो वफ़ाक़ जे इदारनि खे हिते आणे ऐं कार्रवाई कई वेंदी? त इन रवश खे कीअं पिया ॾिसो? हाँ, नफ़रत वारी ज़ात खे जेका आहे न, या सर्टिफिकेट ॾियण त हीअ वधाए हीअ करणु मौक़ो कनि इहो त हीअ खीर जा भितल पोतल हेठि बाक़ी ॿिया त भई उहे के पिछली आहिनि या कोन्हनि हिते जा ज़मीन जा। इनजे करे इहा लफ़्ज़नि जो जेको आहे ख़ासि करे वॾी रक़म जे जेको माण्हू वेठो आहे, असां त कॾहिं त असांजी तरबियत बि न आहे। हक़ीक़त पार्टी ते जेको आहे हमेशह कॾहिं कोशिशि थी आहे त काफ़ी मुखालफ़त कजे, पर जेके सर्टिफिकेट न ॾिए। ऐं हक़ीक़त पार्टी हमेशह पॉलिटिकल स्पेस ते वेठी जेको आहे सिविल सोसाइटी माण्हू हुजे, आम माण्हू हुजे, साथी माण्हू हुजे, गैर साथी चाहे तो सुठो ॾियणु सिर्फ़ु करणु खपे। उनजे बजाए ही माण्हू वरी अची इहो चवंदा त असीं फलाणा हे इदारा कया, वरी इदारा सभिनी जा आहिनि। ट्रांसपोर्ट जी असांजी जेके ओतिरियूं आहिनि असांजे लाइ असीं रिस्पेक्ट कयूं था, असां सम्झूं था त उन्हनि जी पंहिंजी अहमियत आहे, उन्हनि इलाही कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। जेके वफ़ाक़ी इदारा हुजनि या हुजे आम माण्हू जी पैसेज लाइ उन्हनि खे पंहिंजे आइन में कमु करिणो आहे। बाक़ी कंहिंजी हुकुम तहत जंहिंजे ख़िलाफ़ विक्टिमाइज़ेशन लाइ इदारनि खे इस्तेमालु अचणु खपे, चाहे लैब हुजे या जेके हुजे। जेके सिंध जो माण्हू पुरमन बेसिकली रहियो आहे ऐं साथो खे मिज़ाज खां सम्झणो पवंदो, ॾिसो हुकूमत ईंदियूं आहिनि ईंदियूं वज़ारतूं ईंदियूं आहिनि ईंदियूं इन्हनि खे रंग जेको थियणो हूंदो न, जेको पाण वारो माण्हू हूंदो हुनखे ख़बर आहे त मुंहिंजी अॼु ज़िम्मेदारी आहे, सुभाणे ज़िम्मेदारी आहे, मूंखे ई ॾियणो आहे। त अहिड़ा माण्हू सिंध में इलाही आहिनि, भले उहे हुकूमतनि में नज़र न अचनि जेका हिननि जो कावड़ हुकूमतनि ते आहे। आम माण्हू जेको आहे न उहो हाणे अवेयर आहे, ताकी सोचे टिनि सूबनि जे भेट में सिंध में आहे। उहो माण्हू भले गवर्नमेंट जो हिसो न ॿुधे, उन्हनि खे ख़बर आहे माइकी असांखे करणी आहे, असांजी ज़िम्मेदारी आहे, असांजे सिंध ते हिसो आहे, स्कूलनि ते ॿार आहे वॾी। तंहिं करे उन माण्हू जी सोच खां त हीअ सॼे पुॼी नथा सघनि, हूअं जॾहिं पुॼी सघनि त पोइ मैदान में अचनि। अच्छा, इहो बि चयो पियो वञे जीअं त हलो इहे त थी वियो सूबे ते, त हलो उहे इल्ज़ाम हणनि पिया उहो पंहिंजी जॻह ते, पर अव्हां खां मुंहिंजो सुवाल इहो हूंदो त जेके वफ़ाक़ जो ज़िम्मेवारियूं हुयूं, जीअं शुरू में बि अव्हां थोरो हुनजो ज़िक्र कयो, उहे वफ़ाक़ केतिरियूं पूरियूं कयूं आहिनि? मिसाल 7 NFC अवार्ड जो असीं टाइम ॾिसूं था 2015 ताईं ख़तमु थी चुको आहे, हिन हुकूमत जा 3 साल बि पूरा थी विया आहिनि, त अञा ताईं को 8 NFC अवार्ड जो को ज़िक्र फ़िक्र कोन्हे। सिंध जे तरक़ियाती फंड जे हवाले सां कराची में अची बार बार ख़ान साहब ऐलान कया, उन्हनि ते अमल थींदे नज़र कोन पियो अचे। सिंध जो पाणी हुजे उन ते वफ़ाक़ जेको आहे सिंध जो साथ ॾींदे नज़र न पियो अचे। त वफ़ाक़ सिंध जे हवाले सां कहिड़ो किरदारु अदा कयो आहे, या पंहिंजूं ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं पूरियूं कयूं आहिनि? वधीक खणी न असीं तो आसमान अची लाहे ॾियो। असीं चऊं था त सूबे जो जेका जुरिस्डिक्शन आहे, जेका डोमेन आहे, कॉन्स्टिट्यूशनल राइट्स आहिनि। असीं त हक़ीक़त इहा आहे त 1947 वारी जेका न कहिड़ी पंहिंजी जेका करारदाद आहे पंहिंजी पाकिस्तान वारी ॿिए वारी, उन तहत जेको आहे नज़र सां ॾिठो वञे असां अची ॻाल्हि इहा आहे, ॿिए रुॻो ॻाल्हाइण सां कहिड़ी मार्च जे हवाले सां कोन थींदी ॻाल्हि, उहो खे सम्झणो पवंदो जेके बिना ॻाल्हि कई। पर ॻाल्हि इहा आहे जेको घटि में घटि आइन जेको साम्हूं आहे, तव्हां डायरेक्शन ड्राइव कजे थी त उन आइन पसंदि करे जेके बि एक्स्ट्रा आहिनि, जेके बि तव्हांजा चैप्टर्स आहिनि, चाहे उहा नेशनल रिसोर्सिस हुजनि, 158 जी पाण ॻाल्हि कयूं, 172 जी ॻाल्हि कयूं, पाण तव्हांजी ॻाल्हि सही आहे, LLC जी ॻाल्हि कयूं, पाण PCI जी ॻाल्हि कयूं, पाण नेप्रा जी कयूं, ओगरा जी कयूं, पाण नवाबदा जी कयूं, पाण हुनजी इच्छा जी कयूं, उन हिसाब सां भई आइन जी वॾी वायलेशन थिए पई न। They been violating the constitution again and again. That must be stopped. उहो पहिरीं त जेको CBM आहे सिंध जे माण्हुनि लाइ, सिंध जी वरी सिंध जी गवर्नमेंट हिकिड़ियूं ईंदियूं हिकिड़ियूं वेंदियूं। सिंध जो माण्हू जेको आहे, जेको त कैबिनेट में कोन्हे, जेको त अपोजिशन में कोन्हे, कोन्हे उहो माण्हू त अक्सर जी आहे न, उन अक्सर उहा धारे, उहा ॾिसनि, उन माण्हू खे आइन जी ख़बर आहे, उनखे ख़बर आहे त 91 अकॉर्ड बैग जेका ख़ुदि बि हिकिड़ो बराबरि पाणी माना जेको असांजो पाणी बंदि करे सघे थो, त उहो माना असांजो का बि सलामत जो न आहे। त असीं पंहिंजो एग्रो बेस कयूं, सिंध कुझु न आहे, उन हवाले सां हुननि छा कयो, उन हवाले सां त इहे जेके
शयूं आहिनि तव्हां एग्रीकल्चर खां वठी सही में तव्हांजी जेको आहे जेसि ताईं आयो था। सही ठीकु आहे तमामु घणी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान ऐं सेनेटर आहिनि शशि पलीजो ऐं उनजो मौक़िफ़ अवां जो साम्हूं आहे त बिल्कुलु सिंध का कॉलोनी कोन्हे जो उनखे केरु अची हिते फ़तह कंदो ऐं इहो जेको माइंड सेट आहे कंहिं बि सूबे खे फ़तह करणु हा अवांजो पॉलिटिकल राइट आहे जेके इलेक्शन थियनि था उन में अवां बिल्कुलु पार्टिसिपेट कयो जेकॾहिं सिंध सूबे जा माण्हू अवांखे वोट ॾियनि था त वाए नॉट अवांखे अची हिते हुकुमरानी करणु खपे पर अहिड़े क़िस्म जा बयान ॾियणु त असीं गवर्नर राज लागू करे छॾींदासीं असीं सिंध फ़तह करणु था अचूं त हीउ जेको माइंड सेट आहे हाकमाणो या कंहिं ते फ़तह करण जी नियत सां अचण जी माज़ी में सिंध ते मुख़्तलिफ़ जेके धुरियूं आहिनि हमलेआवर थींदियूं रहिनि सो उहो माइंड सेट जेको आहे अञा ताईं चेंज न पियो थी सघे उनजे करे सिंध जा माण्हू इहो सवाल था कनि त PTI जी जेका हुकूमत आहे उन्हनि बाक़ी 3 सूबनि में छा उन्हनि जी परफॉर्मेंस आहे वफ़ाक़ जे लेवल ते उन्हनि जी छा परफॉर्मेंस आहे जो हू सिंध खे जेको आहे सो ज़िम्मेवार करार ॾेई या उतां जेका चूंडियल हुकूमत आहे उनखे ख़तमु करे या उनखे फ़तह करण जूं ॻाल्हियूं पिया कनि जेको 18 तरमीम खां पोइ एतिरो सवलो कोन्हे जो त गवर्नर राज बि नथा लॻाए सघनि बहरहाल इहे उन जी ॻाल्हियूं आहिनि। सो इते वक़्तु थियो पियो ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त इहो बि सम्झण जी कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ धुरियूं जेको इहो चवनि पियूं त इमरान ख़ान साहब खे इहो इशारा ॾिना विया आहिनि या हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि तूं वक़्त खां अॻु में चूंडूं कराए त हीअ सभु कुझु जेका मश्क थिए पई सरगर्मियूं थियनि पियूं छा इहा वक़्त खां अॻु चूंड जे हवाले सां जेका तयारी आहे उहा आहे जेकॾहिं वक़्त खां अॻु चूंड थिए पई त वफ़ाक़ जी जेका पंहिंजी परफॉर्मेंस आहे त इन ॻाल्हि जी केतिरी गारंटी आहे त PTI हुकूमत जेका आहे उहा ॿीहर वफ़ाक़ में ईंदी या 3 सूबनि में जिन में हींअर उन्हनि जी हुकूमत आहे त उन्हनि में बि उन्हनि जी हुकूमत थींदी सिंध त परे रहियो पर छा उहे सूबा या उहा वफ़ाक़ी हुकूमत उहे बचाए सघंदा या न ऐं जंहिं रीति हींअर बि जेका उन्हनि जी हुकूमत आहे उहा जीअं ठही हुई उहो बि सभिनी खे ख़बर आहे त कीअं उहा ठही उन्हनि खे का एॾी अक्सरियत कान मिली हुई ऐं वरी जेका उन्हनि जी परफॉर्मेंस रही आहे 3 सालनि दौरान उहा बि सभिनी जे साम्हूं आहे पर तंहिंजे बावजूदि छा हिन मुल्क जा माण्हू वरी PTI जी चूंड कंदा ऐं जेको चयो थो वञे त जेके आणींदड़ धुरियूं आहिनि छा उहे हिकु भेरो ॿीहर ख़ान साहब जी चूंड कंदियूं इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे ऐं उहो उन सुवाल ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ।